हिकिड़ो मिंट बीहो बाबा। कंबर ज़िले में बेहतरीन दोस्त बरादरी अब्दुल करीम असांजे हिन कंबर जो हिकिड़ो मुतबर शख्सियत दुनियादार दुनिया में रहण वारो माण्हू सम्झो माशाअल्लाह अल्लाह हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। हुनजी औलाद भी हिते कंबर जे शहर में पढ़ियल लिखियल सुलझियल ऐं अमजद असांजो मुंहिंजो त मां खणी चवां त नंढाइप जो दोस्त अलाह हुनखे हुन पंहिंजे भाइरनि जी बरादरी जी या जेके अब्दुल करीम जी पग हिते अॼु असां हुन ते वठी आहे ज़िमेवारी जी शइ। इहे के शयूं इहे आसानी जूं न आहिनि जो बाबा बसि अचे वर रही ऐं उथी वियोसीं फलाणो खान थी वियो फलाणो मीर थी वियो। हीअ न हूंदो आहे। इन्हनि जी ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि। उनजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे ॿाहिरि रुठल जेके दोस्त उन्हनि खे अवल अहमियत ॾेई पाण में ठाहींदो त उहा पग अॻिते हलंदी। तंहिंजे करे तव्हां भाइरनि खे बि दोस्तनि खे सभिनि खे हुनजी पारत आहे। हुनखे तव्हां भाइरनि जी पारत जंहिं पंहिंजे अबे जी पग